लाड़काणो ऐं शिकारपुर ज़िले में दहशत जी अलामत बणियल इनाम याफ़्ता ॾोहारी जेको आहे शरीफ़ ॾहाणी असां सां गॾु आहे। हुन खां पुछंदासीं त हू दाड़ियल कीअं बणियो ऐं हुन मथां जेके हीअ सरकार इनाम रखियल आहे ऐं जेके केस दाख़िल आहिनि उन बाबति हुनजो छा चवणु आहे। साईं, असां दाड़ियल न हुयासीं, दाड़ियल जहिड़े जे करे सॾियो वियो आहे। क़ौमी जॾहिं जहिड़ा थिया सदाईं ॾहाणी हुयो, मां 2010-11 में हिन में आगा ॾहाणी जहिड़े जो अॻुवाण हुयो। उन खां पोइ 10 साल उहो जहिड़ो हलियो। उन खां पोइ जेको आगा वारा आज़ादु थिया, सिलेंडर थी, ऐं असांजो थोरो मसइलो हुयो, उन में मां रहिजी वियुमि ऐं ख़ैरु थियो उन जो सदाईं ॾहाणी जो। उन खां पोइ वरी जेको असां त जिहा ॾहाणी जो जहिड़ो शुरू थी वियो ऐं सौटु मुंहिंजो पहिरियों मारियऊं हिन नगावती मसइले जे करे। असां उन नगावती मसइले में विच ॿार बि न हुयासीं। असांजो कारो धरो जेको मिट माइट बि असांजो न हुयो, न सौट में अचे थो। हुन क़ौम करे असां सां विढ़ियो त पोइ जहिड़े में साईं पोइ आख़िर नाजाइज़ी कंदो त पोइ इंसान पलान त ज़रूरु कंदो न। पर असां हिन ॻाल्हि में ॾोहारी न हुयासीं। ॾोहारी असांखे पुलिस सॾियो वियो आहे। जेको ॾोह थिए पियो असांजे मथां इल्ज़ाम हो कूड़ा, असांजे मथां इनाम बि कूड़ा रखिया विया आहिनि। असां शागिर्द हुयासीं, पढ़ंदा हुआसीं, उन जहिड़नि जे करे असां उहो शागिर्दी बि असांजो ख़तमु थी वियो। असांजो जेको असां त ॾिस न हाणे ज़मीनदार माण्हू आहियूं, असां जहिड़नि खां फासी वियासीं, असां ॾोहारी न आहियूं। इनाम चवनि था 75 लख इनाम रखियो वियो आहे। केस साईं 40-50 आहिनि केस असांजा। जिहा ॾहाणी तकरार में घणा माण्हू क़तल थी विया आहिनि साईं? तक़रीबन 23-24 माण्हू क़तल थी विया आहिनि। हाणे ॾिस न एतिरा मुड़ुस मरनि था, बदमनी लॻो पियो आहे, सॼो क़ौम परेशान आहे, ओड़ो पाड़ो परेशान लॻो पियो आहे। असां चाहियूं था त ख़ैरु थिए ऐं जहिड़े में काई बि मज़ो न आहे, जानी माली नुक़सान बि आहे। हिन में असां अमुन चाहियूं था, अमुन थिए बि सुठी ॻाल्हि आहे। मीर एजाज़ हुसैन लगारी आहे, जलबाणी साहिबु सरदार आहे, उहो आहे जेको असां त ॿिया बि हुन में जेको आहे रेहान खान बुलेदी साहिबु आहे, या साईं राशिदी साहिबु जुनूदी आहे, उहो बि माना इन किरदार में जेको आहे त मेड़मिंत काफ़िलो आया बि साईं। कंहिं बि हुन में जेको असां त ख़ैर जो ॻाल्हि न थी आहे। पुरअमन असां हुनखे यकीन आहे असां ते इंशाअल्लाह असांजो हक़ु थींदो, नाजाइज़ी न थींदो। असां जेको ऑफिसर सुठा आहिनि, फैसल चौधरी साहिबु आहे, या असांजे SSB हैदर शाह ऐं रेहान खान बुलेदी साहिबु आहे, हुन में नादिर मक्सी साहिबु आहे, हुदा अलीसन खान जे सरपंची में इहा जेको असां माना बिल्कुलु सिलेंडर थी। घणा था थियो तव्हां समेत ॿिया साथी साईं 12 खां 15 ताईं असांजो उमेदु आहे त असां सिलेंडर थींदासीं। जी हा। तव्हां छा था सम्झो, इहा पॉलिसी भली आहे, इंसाफ़ मिलंदो तव्हांखे? सुठी पॉलिसी आहे, चङी पॉलिसी आहे, जाथी किथे हले थो बि साईं। असांजो इहो ई मैसेज आहे ऐं ॾहाणी बिरादरी खे, जेके ॿिया असांजा दोस्त आहिनि बिरादरी वारा, क़ौम कहिड़ो बि क़ौम हुजे, त सिलेंडर थियनि ऐं अमुन कनि। अमुन में मज़ो बि आहे, जहिड़नि में का शइ बि न आहे। जहिड़ा हली हली पोइ बि फ़ैसिला असां चाहियूं था हिन महिल अमुन थिए, अमुन में अलाह बि राज़ी आहे। शरीफ़ ॾहाणीअ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त मां धाड़ियल ऐं जेको आहे ॾोहारी न आहियां। मूं मथां जेको आहे बिरादरीअ जे जहिड़नि में जेको आहे केस दाख़िल कया विया, पोइ पुलिस केसनि मथां केस कया, जंहिंमें रूपोश कयो वियो ऐं मुंहिंजे मथां इनाम रखियो वियो। हिन वक़्तु जेको आहे गवर्नमेंट सिलेंडर पॉलिसी ॾिनी आहे, उन पॉलिसीअ तहत जेको आहे पेश थियण जे लाइ तयारु आहे। ऐं संदसि जेके ॿिया साथी आहिनि, 12 खां 15 साथी बि जेके हुन सां गॾु इन पॉलिसीअ ते अमल कंदे ऐं जेको आहे SSP लाड़काणो वटि पेश थियण लाइ तयारु आहिनि। ऐं हुन जेको आहे प्रिया कुमारीअ बाबति जेको आहे चयो आहे त जेके धाड़ियल आहिनि, जेकॾहिं उन्हनि वटि जेका न्याणी क़ैद आहे उहा सिंध जी न्याणी आहे, हुनखे आज़ादु कराइनि। ऐं जेकॾहिं जेको आहे हुन अपील कई आहे त जंहिं वटि बि आहे प्रिया कुमारी, उनखे आज़ादु कराए वञे। यासीन धारे जो, WTN शिकारपुर। अच्छा, असांजे सिंध जी न्याणी प्रिया कुमारी अगवा थी वई आहे, 3 साल थी विया आहिनि। हिन वक़्तु बबरलो में धरणो लॻो पियो आहे। हिनखे जिन अगवा कयो आहे या कंहिं अगवा कयो आहे, या उन्हनि जे लाइ को पैगाम तव्हांजो? इन से दुख बि असांखे आहे। सिंध जी न्याणी आहे, असांखे जज़्बात बि आहे इन लाइ, छो त इहे धाड़ियल न हूंदा। इहे को धाड़ियल भलो हूंदो त इहो न्याणी खे कंहिं बि हालत में हुनखे बाज़ियाब कराए मालिकनि जे हवाले कंदा। पर ॾिसो न, हिन महिल सॼो माना दुनिया परेशान लॻो पिया। सिर्फ़ु न्याणी आहे, सॼी सिंध जी न्याणी आहे। फ़िलहालु उन्हनि जी न आहे, मालिकनि जी जेको आहे जंहिंजो आहे। पर इन में जेको असां धाड़ियल खे अगरि मुड़ुसु माण्हू आहिनि त इनखे पेश मालिकनि खे पेश कराइनि, किथे बि ॻोल्हे आज़ादु कराए। इहो पुरअमन अगरि चाहिनि था त इन न्याणी आहे, सिंध जी आहे। इन में जेको असां त इन धाड़ियलनि जो बेइज़ती आहे। धाड़ियल त इहे न हूंदा जेको इहो किरदारु कनि था, त न्याणियूं खणनि था या नंढा ॿार खणनि था। इहो भलो कमु न आहे, इहो धाड़ियनि जो कमु इहो न आहे त जेको असां त न्याणियूं नंग खणनि।